वारनि में हूंदो आहे। ही लटकेदार हॾीअ वारी बनावट आवाज़ जे लहरुनि खे हासिलु करण लाइ हूंदी आहे। ॿाहिरियों कनि विचे कम सां ट्यूब या नली ज़रिए ॻंढियल हूंदो आहे। ॿाहिरियों कनि आवाज़ खे कीमे वांगुरु अंदरि मोकिलींदो आहे। साथियों ॾिसो त मां हिनखे पाणी विझां थो हिन में त कुझु अंदरि थो वञे त कुझु ॿाहिरि थो करे। जेकॾहिं मां कीमो विझी ऐं हिन में पाणी विझंदुसि त सॼो पाणी साथियों अंदरि हलियो वेंदो। तंहिं करे ॿाहिरियों कनि आवाज़ खे कीमे वांगुरु अंदरि मोकिलींदो आहे। साथियों उनखां पोइ आहे विचो कनि बेज़ी शिकल जो हूंदो आहे जंहिंमें हवा भरियल हूंदी आहे ऐं उनखे सन्हड़ो परदो हूंदो आहे जंहिंखे कन जी दुलड़ी चइबो आहे। ॿाहिरियों कनि वात जे मथे हिसे सां ट्यूब या नली ज़रिए ॻंढियल हूंदो आहे। हिन में 3 नंढा हॾा हूंदा आहिनि जंहिंखे मेलियस इंकस ऐं स्टेपस चइबो आहे। साथियों उनखां पोइ आहे अंदरियों कनि। हिन में हिकु ख़ासि क़िस्म जहिड़ी बनावट मौजूदु हूंदी आहे जंहिंखे कोचलिया चइबो आहे। हिन में तमामु बारीक वारनि जहिड़ी बनावटूं मौजूदु हूंदियूं आहिनि। कोचलिया वारी नस कोचलिया नहरियूं आवाज़ वारी मालूमात खे हासिलु करण लाइ कोचलिया मां खणी सिधो दिमाग़ ताईं पहुचाईंदी आहे। आऊं 5 क्लास में पढ़ा थी। सब खां पहिरियां पंहिंजे स्टाल ते अचण लाइ भली कर चवां थी। अॼु मुंहिंजो उनवान आहे ज़ुबान। पुछम से पसंद जॾहिं तॾहिं पिरीअ खे ॾोरींदियूं ॾिसनि अंगण जी बंजा। साथियों ज़ुबान शयुनि जे ज़ाइके महसूसु करण वारो उज़वो आहे। हिन में बख़ाबरू सेल मौजूदु हूंदा आहिनि जेकी खाधे जे शयुनि में मौजूदु कीमियाई शयुनि खे महसूसु करे वठंदा आहिनि। केतिरा के महसूसु करण वारा ख़ाबरू हथ जे अंदरि मथे पासे में बि मौजूदु हूंदा आहिनि। ज़ुबान वारा ख़ाबरू बुनियादी 4 क़िस्मनि जा ज़ाइका महसूसु करे सघंदा आहिनि जेकी ही आहिनि: लूणियाटो, मिठो, खटो ऐं कोड़ो। ज़ुबान जी बनावट। साथियों ज़ुबान में शिकन जो ठहियल उज़वो आहे। ज़ुबान जो खैर मथे जो रोन ते दाणेदार बनाव जे करे हूंदो आहे। हिननि दाणनि जे विच में ज़ाइको महसूसु कंदड़ गोड़ियूं हूंदियूं आहिनि जिन में केतिरा ज़ाइके वारा ख़ाबरू सेल मौजूदु हूंदा आहिनि। हर हिकु ज़ाइके वारा ख़ाबरू घाणनि में वारनि जहिड़ियूं सन्हड़ियूं बनावटूं मौजूदु थियनि थियूं। ही वारनि जहिड़ी बनावट महसूसु कंदड़ तंत सां ॻंढियल हूंदी आहे जेका सीधे दिमाग़ में हूंदी आहे। महिरबानी। वेरी गुड। 6 क्लास में पढ़ा थो। अॼु मुंहिंजे स्टाल जो उनवान आहे अखियूं तो मसरीन तूं अखियुनि में आहीं। अखियूं तो मसरीन तूं अखियुनि में आहीं। अखियुनि में अब्दुल लतीफ़ चए भाई ना भाई अखियूं हितां आहिनि तुंहिंजे आसिरे। साथियों अखि ॾिसण या नज़र जो हिस्सी हुजो या हवास आहे उन में अहिड़ा ख़ाबरू सेल मौजूदु हूंदा आहिनि जेकी माहौल मां रोशनी जे ताहिर खे महसूसु करे वठंदा आहिनि। तव्हांखे उहो त मालूम आहे त असांखे शइ खे तॾहिं ॾिसण जो रोशनी उतां मोट खाए असांजी अखि में पहुचंदी आहे ऐं अखि में उन शइ जो अक्स ठही पवंदो आहे। साथियों इंसानी अखि जा मुख़्तलिफ़ हिसा पाण में गॾिजी कमु करण सां उहो अक्स ठाहींदा आहिनि। इंसानी अखि जा मुख़्तलिफ़ अहम हिसा हूंदा आहिनि। पहिरियों हिसो कोर्निया आहे। हीअ अखि जो ज़ाहिरी उभरियल हिसो हूंदो आहे। हिन जो मुख्य कमु उहो आहे त उहो अखि ताईं ईंदड़ रोशनी खे मोड़े अखि जे अंदरि हिसे बनावट लाइ मोकिलींदो आहे जंहिंखे ब्लोर या लेंस बचइबो आहे। ॿियों हिसो माणकी ऐं मर्कज़ी सोराख़ आहे। साथियों अखि जे रंगीन हिसे खे माणकी चइबो आहे। माणकी जे विच में हिकु सोराख़ हूंदो आहे जंहिं मां रोशनी गुज़री अखि में दाख़िल थींदी आहे जंहिंखे मर्कज़ी सोराख़